खाना फरंग हैदराबाद में खुशियुनि भरी क़दीम शब जल्दा जी मुनासिबत सां तक़रीब। रिपोर्ट मंज़ूर कालरो। ईरान पंहिंजे पाड़ेसरी मुल्क खां सवाइ केतिरनि ई रीतियुनि रस्मनि इल्म अदब ॿोली इस्लामी रिवायतुनि मज़हबी अक़ीदत मंदीअ सबबि भाइरनि जहिड़ो देस लॻे थो। जंहिंजे फ़ारसी ॿोली सिंध जी क़दीम शाइरनि जी पसंदीदा ॿोली रहण करे उहे फ़ारसी में बि आलीशान शाइरी कंदा रहिया आहिनि। ईरान में क़दीम ख़ुशियुनि वारो ॾियारो शब जल्दा एतिरे क़दुरु मशहूरु ऐं मक़बूल रहियो जो हाणे हिन ॾींहं खे क़ौमी ॾींहं तौरु मल्हायो वञे थो। जश्न जल्दा खे ख़िज़ां जी मुंद जे आख़िरी राति ऐं सियारे जी शुरूआति जो नालो ॾींदे मल्हायो वञे थो। ईरान में साल जी सभिनी खां डिघी राति शब जल्दा जे नाले सां मशहूरु आहे, जंहिंजी माना आहे ऊंदाही रातिनि खां रोशनियुनि जी फ़तह। हीउ जश्न हर साल 20 खां 21 दिसंबर जे विच धारे मल्हायो वञे थो। हिन ॾींहं ते ख़ानदान जा समूरा भाती वॾी उमिरि रखंदड़ बुज़ुर्ग शख़्स जहिड़ोकि ॾाॾो ॾाॾी नाना ऐं नानीअ जे घर गॾु थियनि था, जंहिं दौरान राति जो हिस्सो माज़ीअ जी यादुनि पुराणनि किस्सनि कहाणियुनि ऐं शेर शाइरी सां टहिकनि लज़ीज़ खाधनि जिन में क़िस्मे क़िस्मे फ्रूटनि मिठाइनि ऐं सिको फ्रूट सां दस्तरख़्वान जी ज़ीनत ॾींदे महिमाननि जी ख़ूब ख़ातिर तवाज़े कई वञे थी। हिन ॾींहं जी मुनासिबत सां खाना फरंग इस्लामी जमहूरिया ईरान हैदराबाद में हिकु आलीशान तक़रीब राति जो थी गुज़री। तक़रीब जो मेज़बान डायरेक्टर खाना फरंग जनाब आगा रज़ा पाठसा जिन हुआ, जॾहिं त ख़ासि महिमाननि में प्रोफेसर डॉक्टर सैयद फरमान अली शाह, मोहतरम मोहम्मद अशरफ समो ऐं राक़िब मंज़ूर हुसैन कालरो जिन खे मदहू कयो वियो हो। तक़रीब जी शुरूआति तिलावत कलाम पाक सां कई वई। बाद में हुन ॾींहं जी मुनासिबत सां ईरानी शाइरनि, सक़ाफ़ती क़दरनि ऐं ख़ासि तौरु ईरान जे 5 नंबर वॾे शहर शिराज़ सां शहर बाबति शानदार आगाही ॾिनी वई, जॾहिं त मुक़ररनि बि ख़ुसूसी तौरु पंहिंजी तक़रीरुनि में शब जल्दा ईरान जो ख़ूबसूरत शहर शिराज़ बाबति मालूमात शेयर कंदे इन जे इल्मी बुलंदीन, फ़न, हुनर, कारीगरी, सूंह, सयाहत, ज़राअत, टेक्नोलॉजी, सक़ाफ़ती क़दरनि, तहज़ीबी तारीख़ ऐं जिदोजहद, वतन दोस्ती, महिमान नवाज़ी ऐं लज़ीज़ खाधनि समेत आलमी सतह जे शाइरनि हाफ़िज़ शिराज़ी ऐं सादी शिराज़ी जिन जे मर्तबे ते ॻाल्हायो ऐं मुबारकूं पेश कयूं। हिन ॾींहं जी ख़ुशीअ में शरीक महिमाननि खे मिठाइयूं पेश कयूं वयूं। आगा रज़ा पाठसा साहिब पंहिंजे पारां आयल सभिनी महिमाननि जो शुक्रिया अदा कंदे ईरानी तारीख़, इल्म ऐं अदब बाबति सेमिनार लेक्चर कराइण जो इरादो ॾेखारियो ऐं पाण शागिर्दनि खे आला तालीम वास्ते ईरान जे आलमी सतह जी यूनिवर्सिटियुनि में दाख़िला वठण जी पिणु सलाह ॾिनी, जिते घणनि मुल्कनि खां सस्ती तालीम ॾिनी वञे थी। इन मौक़े ते ईरानी शाइरनि जे फ़ारसी में कयल शाहकार शाइरी ऐं उन जो तर्जुमो करे पेश कयो वियो, जॾहिं त महिमाननि ख़ूब दात सां पसंदि जो इज़हार कंदे हिमत अफ़ज़ाई कई। 7 अदद टोकन वसीले ख़ुशनसीब महिमाननि खे पाठसा साहिब तरफ़ां किताबनि जे तोहफ़े सां नवाज़ियो। प्रोग्राम जे ॾस में मान वारे अदीब यूसुफ सिंधी ऐं सैयद ज़ाहिद काज़मी जिन जी काविशुनि खे बि साराहियो वियो, जॾहिं त शरीक महिमाननि तरफ़ां हिन मालूमाती इल्मी तक़रीब ते खाना फरंग इस्लामी जमहूरिया ईरान हैदराबाद जे इंतिज़ामिया खे जस ॾिनी। आख़िर में महिमाननि खे डिनर बॉक्स ॾींदे ऐं चाह सां संदनि ख़ातिर तवाज़ा कई वई। शाल जंगुनि खां नफ़रतूं कंदे अमन वारनि हालतुनि में शब जल्दा जहिड़ियुनि चांडुकियुनि सां मुहबतूं क़ाइमु रहनि।